पीपल्स पार्टी ज़िले दादू जे तरफ़ खां अली नवाज़ रिंद साहब पीपल्स पार्टी ज्वाइन करण थो चाहे अदे रफ़ीक साहब ते अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान मुस्लिम लीग दादू जे सदर रईस अली नवाज़ रिंद पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। दादूअ भरिसां पीर शाख ते संदसि मान में जलसो करायो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी दादू जे सदर सरदार रफ़ीक अहमद जमाली, ज़िला शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे सदर ज़ियाउल हसन लंजार, PP अॻवान अमानुल्लाह शहाणी, रईस कमर खान लगारी, रईस बाबन खान पंवर, खलील अहमद शेख ऐं ॿियनि शिरकत कई। जलसे में रईस अली नवाज़ रिंद मुस्लिम लीग जे सदारती उहिदे ऐं बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई पंहिंजी बिरादरी ऐं मुस्लिम लीग जे वर्करनि समेत पीपल्स पार्टीअ में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इन मौक़े ते सरदार रफ़ीक जमाली जो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे ऐं अवाम लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा दरवाज़ा हमेशह लाइ खुलियल आहिनि। रिपोर्ट फिदा हुसैन पंवर, निदाए सिंध, दादू।